हालाणी खां इकबाल कादी जी ख़बर पेश कजे थी। हालाणी भरसां ॻोठ डोडा जे रहवासिन पीउ ऐं पुट एडवोकेट काशिफ अनवर सहतो डोडो एडवोकेट अनवर दीन डोडो सहतो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अॼु रिंदनि जे औरतुनि ऐं मर्दनि असां मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया आहिनि त असां मीरापुर कोर्ट मां संदन माण्हुनि खे पुलिस हथां गिरफ़्तार करायो आहे, जंहिंमें का बि सिदाकत ऐं हक़ीक़त न आहे। मीरापुर कोर्ट में असांजे केस में घुर्बल ॾोहारियुनि जे वकील खमीसो खान रिंद असांखे केस तां हथ खणण लाइ ॻाल्हियूं करण लाइ चयो ऐं मूं खेनि खे चयो त ॾोह वठी ॾे, जहिड़ो छाजो आहे। जीअं ते वकील साहब असां मथां ॾमरजी पियो ऐं मां उतां उथी हलियो वियुसि। हिननि वधीक चयो त जिन मुल्ज़मनि मथां असां FIR दाख़िल कराई आहे उहे ॾोहारी आहिनि। केतिरनि ई माण्हुनि खे ॾोह वापसि कया आहिनि। असां कंडियारो बार जे ऐं मीरापुर बार जे वकीलनि समेत SSP नौशर फेरोज़ खां घुर था कयूं त असां अमन पसंद शहरी आहियूं। असां मथां लॻल इल्ज़ामनि जी जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे वकील खमीसो खान सां राब्तो करण ते हिन ॿुधायो त एडवोकेट वॾेरो अनवर दीन ऐं एडवोकेट काशिफ अनवर सहतो ॿई मुंहिंजा भाइर बि आहिनि त मुंहिंजा शागिर्द बि आहिनि ऐं पंहिंजे अज़ीज़नि खां वधीक प्यारा बि आहिनि। पर अॼु वकील काशिफ मुंहिंजे ख़्याल न कयो ऐं खानवाण पुलिस हथां मुंहिंजे माण्हुनि खे मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार कराए मूंसां बेवाजिबी कई आहे। असांखे तव्हांजी शयूं तो ई मोटाए ॾिनियूं पई, तोखे सॼी ख़बर आहे। मां तुंहिंजे बार में 2 महीना अॻु में मां तुंहिंजे बार में बि मां तुंहिंजे सभिनी वकीलनि जे रूबरू बार में मां तोसां बहस कयो त यार ख़ुदा खे मञी यार छोकिरनि खे सम्झाए असांखे तंग था कनि, तूं उनजी सपोर्ट थो कई, तुंहिंजा माइट आहिनि, तुंहिंजा वेझा अज़ीज़ आहिनि, ॿार पुट भाणेज आहिनि, तंहिंजे करे तूं असांजो इहो ख़्यालु नथो करी, इहा ॻाल्हि सुठी न आहे। हा, असां मां का तकलीफ़ कंहिंखे पहुती आहे त उहा ॻाल्हि कनि। असां कंहिं बि सूरत में हेॾा तकलीफ़ूं ॾियनि पर तॾहिं बि असां तुंहिंजे करे सभु ॻाल्हियूं खमीसा खारा, तुंहिंजे करे असां सभु ॻाल्हियूं दरगुदर कयूं, असां कुझु बि न कयोसीं। हाणे हेॾा वाक़िया थिया आहिनि, फायरिंगूं कयूं अथनि, ट्रांसफार्मर साड़िया अथनि, गोलियूं आयूं अथनि। इहे दुनिया खे ख़बर आहे, पूरे इलाइक़े खे ख़बर आहे त इहे माण्हू चोरियूं कनि था, फुरूं कनि था। पर तंहिं हूंदे बि भई उहो पुलिस जो कमु आहे, असांजो कमु न आहे त चोर लोफरनि खे कीअं कंट्रोल कजे। बाक़ी रहियो सवाल त मूं मां हिननि खे तकलीफ़ कहिड़ी जो मूंखे तकलीफ़ूं ॾिननि, मोटर था खणनि, पका था खणनि, जेको वणे चोरियूं था कनि पिया। भला मूंखे इहा ॿुधायो त मां का तकलीफ़ अचनि त ॿुधाए। तंहिंजे करे मां पंहिंजे दोस्त वकीलनि खे चवां थो हिन मैटर खे ॾिसो, हिन जेको बि भोतान ॾिनो आहे असां उन जी तरदीद था कयूं, इहो टोटली ग़लति आहे। काशिफ साहब पंहिंजे केस में उते जेको आहे सो वियल हुयो, उते सिविल जज मीरापुर में, उते हिन जी मीटिंग थी आहे, हिन जी मुलाक़ात थी आहे। खमीसे खनि चांहि जिन खे चयो आहे, तंहिंखां पोइ वेठा आहिनि। खमीसे हिन खे चयो आहे त तूं हथु कर भई छो। जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि असां चयो भई तूं भली तूं ॻाल्हियूं रख, मूंखे ॿियनि दोस्तनि बि अॼु ॾाढियूं फ़ोनूं कयूं हुन चयूं अथनि। मां चयो ठीकु आहे, मूंखे को मां त अॻ में बि इनकार कोन कयो आहे, हींअर बि इनकार न आहे त भली मूंसां ॻाल्हियूं कनि, पर जेकॾहिं मूंसां ज़्यादतियूं थियूं त उहे ज़्यादतियुनि जो अज़ालो त ॾियनि न। मां ॾोह